KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुं जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गढ़ी यासीन मां हिकु हफ़्तो अॻु पुरअसरार नमूनी गुम थियल ड्रखाणको कमु कंदड़ पोरियत रहमान मुग़ल जे वारसनि जो मासूम ॿारनि ऐं समाजी इतिहाद जे अॻुवाणनि समेत प्रेस क्लब में एहतजाज। पुरअसरार नमूनी गाइब थी वियल जे वारसनि खे शक आहे त संदसि भाउ खे अगवा कयो वियो आहे। मुदसिर मुग़ल, अब्दुल रज़ाक मुग़ल, समाजी इतिहाद अॻुवाणनि वफ़ाक़ आती आगा फैसल पठान, बहादुर सुमरो ऐं ॿियनि प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो त ग़रीब पोरियत केतिरनि ॾींहंनि खां गाइब आहे। कंहिं सां का बि दुश्मनी न आहे। हिननि IG सिंध DIG लाड़काणो खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त नौजवान जे ॻोल्हा में मदद कई वञे। खबरुं जी दुनिया।